अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद दोस्तों कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीक ठाक हूंदा। दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंधी ड्रामा जे बाबति। त सिंधी ड्रामा नवां कहिड़ा अची रहिया आहिनि ऐं कंहिंजी डायरेक्शन में अची रहिया आहिनि, मां तव्हांखे हिन वीडियो में सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों वेरनि जी बस्ती ड्रामो हली रहियो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह ऐं फरज़मल खजूअ जो बि नओं ड्रामो अची रहियो आहे। पाक नंगर अची रहियो आहे मुमताज़ ख़ासकली जी डायरेक्शन में। इहे टे ड्रामा नवां अची रहिया आहिनि। जी हा दोस्तों, सिंधी ड्रामा हिन वक़्तु टॉप ते हली रहिया आहिनि, तमामु बहितरीनु ऐं घणा माण्हू पसंदि करे रहिया आहिनि सिंधी ड्रामनि खे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिया ड्रामा बि ईंदा, तव्हांखे ज़रूरु अपडेट ॾींदासीं। दोस्तों महिरबानी।